अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? मूंखे उमेदु आहे त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रियो हूंदो। ऐं लास्ट अचानक फ्राइडे वारे ॾींहुं थोरी गड़बड़ थी वई असांजे शहर जे अंदरि, पर अल्लाह जे हुकुम सां अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु बहितर थी वियो ऐं अंडर कंट्रोल सिचुएशन थी वई। न त वरी जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त इहे हालात जेकॾहिं कंट्रोल न थियनि हा त केॾो वॾो नुक़सानु थी सघे पियो। पर जेके बि असांजा पुलिस भाइर जेके शहीद थिया या रेंजर्स जेके बि असांजा भाइर शहीद थिया, अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए, उन्हनि जी फैमिलीज़ खे अल्लाह साईं सब्र अता करे। ऐं ही उहे फोर्सिस आहिनि जेके राति ॾींहुं असांजी हिफ़ाज़त जे लाइ हिकु थी करे मैदान जंग में लही पवंदा आहिनि, न ॾिसंदा आहिनि आसे न पासे। उन खां अलावा जेके असांजा रिपोर्टर्स जेके आहिनि, मां उन्हनि खे बि सलाम पेश करणु चाहींदसि त एॾी क्रिटिकल कंडीशन्स में बि हू जेको आहे बीठल हुआ ऐं एॾियूं फायरिंग्स थी रहियूं हुयूं, धमाका थी रहिया हुया, पर उन खां बावजूदि हू हिकु थी बीठा हुया ऐं पंहिंजी ड्यूटी ते जेको आहे हुया। ऐं हुननि जेको आहे कंहिंजी बि परवाह न कई, न पंहिंजी परवाह कई, न पंहिंजी जान जी परवाह कई, न पंहिंजी फैमिली जे बारे में सोचनि। हू पंहिंजी रिपोर्टिंग लाइ तयारु बीठा हुया। सो अल्लाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, असांजे मुल्क पाकिस्तान खे, असांजी सिंध खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। इंशाअल्लाह अल्लाह साईं खां दुआ आहे त ईंदड़ वक़्तनि में अहिड़ा ॾींहं वरी न असां ॾिसूं। जेको थियो सो उनखे विसारण जी कोशिशि कजे ऐं दुआ इहा कजे त अल्लाह साईं रहम फ़रमाए, असां सभिनीनि ते रहम फ़रमाए। उन खां अलावा व्यूअर्स, तव्हांखे ख़बर आहे त माशाअल्लाह सां जेका महांगाई हींअर थी चुकी आहे ऐं केॾी वधी वई आहे महांगाई। लिटरली मां त सिर्फ़ु इहो पई सोचां त जेके वीचारा सफ़ा ग़रीब, उन्हनि जो छा थींदो जेके सिर्फ़ु 15,000 सैलरी आहे जंहिंजी, 20,000 सैलरी आहे जंहिंजी, ऐं सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि उन्हनि जो हींअर छा थींदो। वाइट कॉलर जंहिंखे असां चवंदा आहियूं, जेके हींअर सफ़ा लोअर मिडिल क्लास या मिडिल क्लास फैमिलीज़ आहिनि, उहे बि हींअर परेशान आहिनि। 780 रुपया किलो सिर्फ़ु चिकन थी वई आहे। ऐं काॾे था वञूं असां, सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे, गैस एॾो महांगो थी वियो आहे, वरी सां जेके असांजी यूटिलिटी बिल्स ईंदा उन में वधीक जेको एडिशन थी करे जेके असां वटि बिल्स ईंदा मथे महीने खां वठी, सो ही ॾाढो बुरो हशर आहे असां सभिनीनि जे लाइ। ऐं असां हिकु थी नथा बीहूं, शायदि इन जे करे असां ही हालात ॾिसूं था। कैनेडा जो हिकिड़ो ॻोठु जिथे सिर्फ़ु टमाटा महांगा थी विया, सिर्फ़ु टमाटा महांगा थिया, जंहिंजे करे शहरनि जेको आहे एहतजाज कयो, हुननि वठणु बंदि करे छॾियनि। त उतां जा जेके बि वापारी हुया, जेके दुकानदार हुया, उन्हनि इहो ई चयो त भई हीअ अगरि सिलसिलो रहियो त असां त न कमाए सघंदासीं, न ई असांजो विकिरो थींदो, हीअ त ख़राबु थींदो। गवर्नमेंट उतां जी चयो त न, कुझु ॾींहं ॾिसो, महीनो न खाईंदा, 2 महीना न खाईंदा, 3 महीना न खाईंदा, न नेठि वठंदा। बिलीव मी, 4 महीननि ताईं उते कंहिं बि टमाटा न वरिता। ऐं उन खां पोइ गवर्नमेंट खे पाण ई एक्शन खणणो पियो त न ठीकु आहे, हिननि खे घटि कयो। त ही माण्हू कामयाबु आहिनि, इहे मुल्क कामयाबु आहिनि। असां जेकॾहिं पंहिंजे ई मुल्क सां सचाई न कंदासीं, असां एहतजाज न कंदासीं ऐं असां इहो ई ॾेखारींदासीं त न ठीकु आहे, 10,000 में बि असां गुज़ारो न खाईंदासीं, हिकिड़ो वेलो ॿिए वेले खाईंदासीं, ठीकु आहे, वठूं था, छा कयूं, खाइणो त आहे, त असां आदत था विझूं पिया। जेकॾहिं असां एहतजाज न कंदासीं, हाणे बि वक़्तु आहे, असां जेकॾहिं इहे शयूं वठणु छॾे ॾियूं त ऑटोमेटिकली महांगाई ते फ़र्क़ु पइजी वेंदो। जीअं त ॿाहिरनि मुल्कनि मां शयूं पहिरियां ईंदियूं हुयूं, हाणे उहे अचणु बंदि थी वियूं आहिनि। हाणे असां पंहिंजे पाकिस्तानी आइटम्स ते जेको आहे आदी थियणु शुरू थी विया आहियूं, पर पाकिस्तानी आइटम्स बि जेके आहिनि उन्हनि ते बि बाहि ॿरी पई आहे। जेकॾहिं कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि, ज़रूरत ज़िंदगी वारी जेके शयूं आहिनि, असां थोरो कंट्रोल कयूं त असां इलाहियुनि शयुनि ते कंट्रोल करे सघूं था। पर ॻाल्हि इहा ई आहे त असां कंट्रोल नथा कयूं, असां विढ़ाऊं कोन था, असां जंग नथा कयूं पिया। असां आदत विझी छॾी आहे त असां ठीकु आहे, जेको बि आहे असां क़बूल था कयूं पिया। सो इहा सिचुएशन ॾाढी क्रिटिकल आहे। असांखे थोरो सोचणो पवंदो, हिकु थियणो पवंदो। उन खां पोइ जेको आहे थी सघे थो मामलात कुझु बहितर थियनि। त शोभी भाई बि असां सां गॾु आहे। अॼु असां तव्हां लाइ हिकिड़ी सूफ़ी महफ़िल खणी आया आहियूं ऐं माशाअल्लाह सां अॼु असां वटि जेके फ़नकार आहिनि, थोरी देरि में तव्हांखे ॿुधायां थी, माशाअल्लाह
वॾो नालो आहे, तव्हां उन्हनि खे असांजी स्क्रीन ते ॾिसंदा रहंदा आहियो, असांजे शोज़ में ईंदा रहंदा आहिनि। पर उन खां पहिरियां जेको आहे मां शोभी भाई सां थोरी सलाम दुआ कंदसि, उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां थी असां सां गॾु केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम। और आज पता नहीं क्यों आपको देख के मेरा दिल कर रहा है मैं गुड मॉर्निंग कर दूं। गुड मॉर्निंग कर दे, हाँ कोई बात नहीं ना, क्योंकि वो भी कहते हैं दिन ना, में हो जाए। हाँ नहीं, जब सूरज की नई नई किरण निकलती है तो उसको हम गुड मॉर्निंग ही करते हैं। तो आज माशाल्लाह आप इतनी प्यारी लग रही हैं थैंक कि यू। मेरा दिल कर रहा था गुड मॉर्निंग करूं। चले फिर मैं आपको गुड इवनिंग कर अच्छा दिन में ना, लेकिन अच्छा में। दूसरी बात ये है कि बड़ा आपने बिल्कुल सही का कंट्रोल हम नहीं करते कंट्रोल, और यकीन माने मगर मैं तो करता हूँ बहुत कंट्रोल। करना पड़ेगा शोभी भाई, से, हालात हाँ, देख रहे हैं आप किस तरफ जा रहे हैं, अब करना पड़ेगा। इस कदर कंट्रोल करता हूँ कि आपकी सोच है बस, हाँ, वो मैं समझ गई। कुछ चीज़ें आप जहाँ कंट्रोल कर रहे हैं वो मैं समझ गई। भाई नाम नहीं लिया ना, पूछ लेते हैं, ऐसी बात है नहीं है, कितनी बातें कंट्रोल करनी पड़ती हैं खुद ब खुद। लेकिन ये है कि और आप बताएं कैसे हैं, तबीयत ठीक है आपकी? तबीयत बेहतरीन, ज़बरदस्त, बिल्कुल वैसे ही, कभी खुशी कभी गम है। और मेरी तबीयत ऐसी ही होती है, सुबह कुछ है, शाम को कुछ है, दोपहर को कुछ है। इजाफी खा लिया तो मुश्किल हो जाती है, अच्छा ना खाएं तो भी मुश्किल हो जाती है। तो ये है प्रॉब्लम, खाना भी ज़रूरी है, ना खाना भी ज़रूरी है, ना खाना भी बहुत ज़रूरी होता है, कभी कभी कंट्रोल भी करना पड़ता है। तो कंट्रोल इसी तरह कर सकते हैं, अगर हमने अपने हाथ कंट्रोल कर लिया तो सारे मामलात कंट्रोल हो जाएंगे। बात तो है। उसके साथ साथ कभी कभी ज़बान भी कंट्रोल करनी तो पड़ती है। लेकिन बात वही है ना किरण, अब काम तो है ही हाथों का, ज़ाहिर है, तो हाथ कैसे कंट्रोल कर सकते हैं, तो ज़बान कंट्रोल कर लेते हैं। ये है, चले ये भी सही बात कहते है हैं ना जिगर का दर्द ऊपर से नहीं मालूम होता है। सही बात है। तो ये है, और तो कुछ नहीं है, ज़बरदस्त बेहतरीन माशाल्लाह ज़बरदस्त। और आपको तो पता ही है हमारे साथ जो आज सूफी महफिल है। हाँ जी बिल्कुल बिल्कुल, कोई शक नहीं इसमें। मौला सबसे पहले, मौला इनको लंबी उम्र दे, ज़िंदगी अता फरमाए परवरदिगार आलम, और तरक्की दे, क्योंकि हमारी सकाफ़त को ज़िंदा रखा हुआ है किरण। हाँ सही बात है। हाँ जी बिल्कुल, एक तारा चपड़ी जो है वो, इसमें कोई शक नहीं कि ये बहुत कम लोगों के पास है, और इसको अच्छा इस्तेमाल करना, अच्छा वाज़े करना, सिंध को मतलब कहते हैं ना प्रमोट करना, ये एक हमारी सकाफ़त के अंदर शामिल है ये चीज़। तो मुझे वो फ़नकार बहुत अच्छे लगते हैं जो अपनी सकाफ़त को, अपने कल्चर को, अपने आप को इन्हेंस करते हैं, ना कि किसी के दबाव में आके, प्रेशर में आके वेस्टर्नाइज हो जाएं हम। ये देखें मैं शाही बाजा लेके बैठा हूँ, तो असल में तो मेरे पास भी यही होना चाहिए वैसे, लेकिन वो वक्त के साथ साथ सारी चीजें होती हैं ना। आप तो इन चीजों पर आदी हैं, वो इन चीजों पर आदी हैं, लेकिन आदि तो हम बड़ी चीज़ों पर लेकिन नहीं, वैसे एक बात है, अगर आप यकतारा चपड़ी बजाए तो हम नहीं बजा सकते। मैं नहीं बजा सकता, नहीं बजा सकते। और ये अगर पियानो बजाए तो मे भी हारमोनियम बजाते हैं तो पियानो प्ले कर भी लें, लेकिन इतनी मुश्किल। मैंने आपको पहले कितने दीगर प्रोग्रामों में बताया कि मुझे बड़ा शौक हुआ, मैंने कहा मैं भी बजाऊंगा जी इसको। जब मैंने टेम्पो में सब में बजाना शुरू किया तो मेरा ही हाथ बीच में दब गया। तो उसके बाद मेरी हिम्मत नहीं हुई, फिर मैं दूर से चूम लेता हूँ बस, ठीक है। चले ज़बरदस्त। तो जी व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु हिते फ़क़ीर एजाज़ अली ख़ासख़ैली साहब मौजूदु आहिनि, ऐं हारमोनियम ते आहिनि मर्क महबूब, सुभान अली ढोलक ते आहिनि, अज़हर अली जेको आहे डफली ते आहिनि, ऐं उस्ताद सलामत हारमोनियम ते आहिनि। सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, रब से करम दो। तव्हां ख़ुशि आहियो भेण? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? मुल्क ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां सभिनि खे जेको आहे भलीकार थी कया पई। ऐं माशाल्लाह जॾहिं बि तव्हां असांजे शो में ईंदा आहियो, चार चंड लॻाए छॾींदा आहियो, ऐं सूफ़ी महफ़िल जेका हिकिड़ी तव्हां सां गॾु थींदी आहे, माशाल्लाह ॾाढो इंजॉय कंदा आहियूं असां। ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जी बि महफ़िल असां इंशाल्लाह सुठी कंदासीं। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं। इंशाल्लाह थकावट बि आहिनि, प्रोग्राम जा बि, सफ़र जा बि। हा, पोइ इंशाल्लाह हींअर कोशिशि। किथां ट्रैवल कंदा पिया अचो? मोरो खां परते नवां जते शहर आहे पंहिंजो जेको। अच्छा, उतां ई पिया अचो? जी जी, अञा ट्रैफिक हींअर जाम थी वई त शारा फिसल ते को बि असीं क्रिकेट हले पई जी 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 जी। हिते अधु कलाक खनि लॻी वियो, अञा लेट कुझु थी वई। सही। ऐं हूअं जेके फंक्शन्स वग़ैरह थियनि था उहे कीअं पिया हलनि तव्हांजा? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, राति बि फंक्शन हुयो, हेॾा अचणो हुयो त असांखे आराम माना पूरो कोन करिणो पइजी वियो। 7 खां 8 कलाक आराम करिणो थो पए। सही। हाणे फंक्शन में मोटियासीं 5 थी विया, 2 कलाक कहिड़ी निंड आहे। हा सही ॻाल्हि आहे। घटि में घटि 6 खां 8 कलाक 8 कलाक 8 कलाक आराम माना ई बैटरी असांजी चार्ज थी थी वञे। आवाज़ जी थकावट जेको थींदो आहे, ओजागे जे करे थींदो आहे, ॻाइण सां कोन थींदो आहे।
शुक्र अलहमदिल्ला पहिरीं त कोन हुया, कोरोना जो सिलसिलो हुयो, वरी बारिशूं हुयूं, महांगाई ॾिसो वरी कहिड़ी किथे पहुती आहे, ग़रीब माण्हू जो त जीअण जंजाल थी वियो आहे। पर वरी बि शाबस आहे, ग़रीब माण्हू वीचारा जेके आहिनि पंहिंजे हाल हर न त ही महीनो त तक़रीबन अॻियो महीनो प्रोग्राम एतिरा हूंदा हुया जो माना हिकु ई राति में 2-2 3-3 प्रोग्राम कंदासीं। त हाणे प्रोग्राम माना वञी शुरू थिया आहिनि, 14 खां पोइ बसि शुरू थिया आहिनि, माना इलाही माना 1.5 महीनो माना ख़तमु थी वियो न। त अॻिते अलाए छा थींदो। त तव्हांजी ॻाल्हि जीअं कए पई त ॿधी पाण में न कंदासीं त असांजो सिलसिलो कोन हलंदो। ॿाहिरिनि मुल्कनि जी ॿधी आहे पाण में, त असांजा पंहिंजा सिंधी भाइर जेके असांजे पाकिस्तान में सिंध में रहनि था, पाण में ॿधी जो सबूत कयो, हिकु थियो त इनशाला भलाई थींदी। वही ॻाल्हि आहे न भाउ, तव्हां पाण ॾिसो असां में ॿधी कोन्हे का, हिकिड़ो असां जेका पाण हिकिड़ी क़ौम आहियूं, असां में क़ौम में हिकिड़ो ॿधी कोन्हे, ऐं नई वरी असां को एहतजाज था कयूं, असां पंहिंजे भले जे बारे में कोन था सोचूं न। ऐं ॿाहिरियां मुल्क कामयाब छो आहिनि, छो उन्हनि जी करेंसी वधीक आहे, छो हुननि में एतिरो शऊर आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे आहे जो हू शयुनि खे सम्झनि था, पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचनि था। असां कोन था सोचूं, असां ग़ुलामी मां जेसिताईं न निकिरंदासीं तेसिताईं कुझु कोन। ऐं सची ॻाल्हि आहे, इहा वाक़ई तव्हां सही चयो आहे, ग़ुलामी 75 साल थी विया असांखे आज़ादु थींदे, पर अॼु बि असां ग़ुलाम ही वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। सभु को पंहिंजे ज़िले में, सभु कंहिंजा MP में सभु को अचे थो लड़ी, साईं साहब अची वियो, हाणे छा कयूं साहब खे? बाबा साहब सां ॻाल्हायो, छा कयूं साहब खे? एतिरो वक़्तु थियो आहे, छा कयो? कहिड़ो असेंबली में आवाज़ु उथारींदो? हीअ त आवाम ते बोझ जे मथां बोझ जे मथां आवाम ते पंहिंजे घणियूं गाॾियूं अथनि, हिकिड़े MP वटि घर में 20-25 गाॾियूं आहिनि, गाॾियूं हटाइनि, हा पेट्रोल फ्री, पेट्रोल बंदि कनि, गाॾियूं ॿ रखनि, कहिड़ी ज़रूरत आहे 25-20 गाॾियूं, जेतिरो औलाद एतिरियूं गाॾियूं, जेतिरी फैमिली घर ॾे एतिरियूं उन्हनि जूं गाॾियूं, आवाम ते बोझ हो बि, पंहिंजो छो नथा हटाइनि? डबल ट्रिपल टैक्स था ॾियूं असां, असांजे टैक्सेस जेके असां ॾियूं था उन्हनि मां ई टैक्स हींअर केतिरो भरे असां पता आहियूं हिते। बसि अलाह साईं खे बाज पवंदी, रब साईं को पंहिंजो करम कंदो, इनशाला थींदो ज़रूरु, उमेद आहे अलाह में। अल्लाह में उमेद आहे, इंसाननि में कोन्हे। हिन दुनिया में केरु न आहे, हुनजो रब ज़रूरु आहे। बेशक बेशक इनशाला रब जी लठ बे आवाज़ आहे, रब ॿुधंदो। हीअ जेके कन बि था न, ख़ुदा ज़रूरु हिकु ॾींहुं ॿुधंदो, ऐं अहिड़ो इनकलाब ईंदो त इनशाला भलायूं थींदियूं। इंशाअल्लाह। न त इहे सोचनि जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, हर को बचण वारो आहे। ग़रीब माण्हू वीचारो कमाए थो 500 रुपया, हींअर गेह जो किलो 600-700 रुपया थी वियो, 800 रुपया किलो। केॾां गेह करे पंहिंजे बचड़नि जी करे छा करे? हू तालीम किथां बचड़नि खे पढ़ाए केॾां थी सघे न, हीअं पॉसिबल ई कोन्हे को। हींअर माण्हू पढ़ाइनि पंहिंजे ॿारनि खे, घर जा बिल्स ॾियनि या घर जा रेंट भरनि या खाइनि, हे दरअसल वरी ख़ुदा न ख़ास्ता का बीमारी स्मारी थी थी वञे, उहे ॾिसो वरी तव्हां। भेण वॾो सिलसिलो आहे। हीअ शइ चाहिनि ईअं था त ग़रीब आवाम हीअं छो शऊर अची वियो आहे न। ॾिसो त ग़रीबनि जो औलाद पढ़ी हींअर मथे अची वियो आहे ख़ैर जो। हीअ सोचनि था जी पढ़ी अची मथे ईंदा त सुभाणे असां ॻाल्हाईंदा, हिनखे अहिड़ो वज़न रखूं जे उथनि ई न, पर हीअ केतिरो कंदा? अलाह रब साईं जे चाहे, बेशक बेशक, रब त रब आहे न। बेशक माण्हू ॿिए जे लाइ भलो सोचींदो, रब पंहिंजी भलाई कंदो। हमेशह ॿिए जी भलाई सोचिजे, पंहिंजी भलाई सोचींदो त पाण किरंदो न। मूं में आहीं तूं, मथां तुंहिंजो ई तोखे लॻे। हर कंहिंजी दिलि में रब वसे थो। पोइ रब सचिन दिलि में जेके साफ़ सुथरियूं दिलियूं हूंदियूं उन्हनि में वेहंदो, गिंद कचिरे वारनि में कोन ईंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि। जेसि ताईं अंदरि साफ़ नथो थिए तेसि ताईं रस्तो ई कोन मिलंदो बाबा। सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जीअरे पसण पीरियनि जो। जॾहिं ही कल्ब असांजो क्लियर थी वेंदो न त अलाह को असांखां परे आहे छा? अलाह त असांजे दिलि में आहे न। जेको दिलि में उनखे यादि कयूं कोन था, उनखे असां ॾिसूं त असांखां ग़लतियूं थियनि ई कोन। एतिरा मसइलनि में असां हे जेको अची पिया आहियूं, माना एतिरे माहौल में इहो असां कोन थिए, पर अलाह यादि कोन्हे। जॾहिं का तकलीफ़ पुॼंदी आहे पोइ अलाह खे यादि कंदो, अलाह साईं हाणे वारो कर। अलाह साईं जिते तव्हां मूंखे ॾुखनि में यादि कयो था, जिते तव्हां सुख में मूंखे यादि कयो, छो जो साह वरी रग खां वेझो आहे न रब साईं। पोइ उनखे असां यादि ई नथा कयूं, हाणे ॿुधा अलाह जो कहिड़ो ॾोह आहे। इहे असांजा पंहिंजा एमाल बि आहिनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। त हींअर जेको आहे महफ़िल असांजी माशाअल्लाह सां सजी चुकी आहे, ऐं छा ॿुधाईंदा तव्हां पहिरियां? हज़रत शाह अब्दुल लतीफ़ साईं जन जी काफ़ी आहे, हुन सां हमेशह आऊं त जॾहिं बि ईंदो आहियां KTN ते। KTN त असांजो घरु आहे पंहिंजो, बिल्कुलु छो जो असांजी पहचान सुञाण KTN आहे।
अल्लाह से ख़ुशि रखे केटियुनि जे सथ के असांजो असलम साहब के अदर साहब के जेका पूरी टीम आहे असांजो डायरेक्टर साहब आहे एंडी शर्मा इहो त असांजो फ़क़ीर माण्हू आहे सफ़ा जहिड़ो खिलणो तहिड़ो महबूब माण्हू बसि असां अलाह ख़ुशि करे सॼी जेका टीम आहे तव्हांखे अलाह ख़ुशि करे सदन सुदन सूरजी घायल के गारीन पियल पासो पटता वाडो डलवारी पर में पचन प्रियल है हंजुहारीन सजन जे सारीन तन रोयूं वियामी रातड़ी मुझी आयल मामू जो जोगियड़न सासन मुझी जी जल मामू जो जोगियड़न सासन हा जोगियड़न सासन ओ मुझो मोयो वनन तामन मुझी आयल मामू जो जोगियड़न सासन मुझी जी जल मामू जो जोगियड़न सासन हा जोगियड़न सासन ओ मुझो मोयो वनन तामन मुझी आयल मामू जो जोगियड़न सासन मुझी जी जल मामू जो जोगियड़न सासन झल्यान झले दने ओ झल्यान झले दने ओ झल्यान झले दने वंजण जुवायो कन वंजण जुवायो कन मुझी जी जल मुझो जोगियड़न सासन मुझी आयल मुझो जोगियड़न सासन जोगियड़न सासन ओ मुझो मोयो वनन तामन मुझी आयल मुझो जोगियड़न सासन मुझी जी जल मुझो जोगियड़न सासन नागन नोड़ू हथन में ओ नागन नोड़ू हथन में ओ नागन नोड़ू हथन में ओ नागन नोड़ू हथन में कान में कैदी कदन ओ कान में कैदी कदन मुझी जी जल मुझो जोगियड़न सासन आयल मुझो जोगियड़न सासन जोगियड़न सासन ओ मुझो
अदी उषा लतीफ जे बिटा जो घाट लतीफ जे आदि उषार लतीफ दे बिटा जो घाट लतीफ जे रावल दई यार रावल दई यार मुझी जी जलमा मुझो जोगी अड़न सांस मुझी आयलमा मुझो जोगी अड़न सांस जोगी अड़न सांस ओ मुझो जोगी अड़न सांस मुझी आयलमा मुझो जोगी अड़न माशाल्लाह सुभान अल्लाह ज़बरदस्त ॾाढो प्यारो कलाम छा करे रहिया आहियो अॼुकल्ह कुझु नयनि कलामनि ते कमु करे रहिया आहियो या हाँ छा बिल्कुल बिल्कुल ज़रूरी हाणे असांजो जेको आहे ई पेशो मौसीक़ी सां पोइ कोशिशि कंदा आहियूं त का नई शइ हुजे प्रोग्राम में तक़रीबन कोशिशि सां इहे कंदो आहियां त पंहिंजे प्रोग्राम केटीएम ते जॾहिं बि अचणु थींदो आहे त कुझु नवाण हुजे त बहितर आहे छो जो ॾिसण वारा माण्हू ॾिसनि था ॿुधण वारा ॿुधनि था साॻिया कलाम चवंदासीं रोज़ु रोज़ु चवंदा त फ़क़ीर वटि कलाम इहे ई आहिनि शायदि अलाए छा बसि दुआ कजो भेण जहिड़ो हाल आहे कोशिशि कयूं था राग आहे समुंड असांजी ज़ारी आहे बड़ी शुक्र अलहमदिल्ला जेको आहे बचनि जी रोज़ी कयूं था न न माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह साईं न तव्हांजी रोज़ी में बरकत विझे ऐं ॿियो इहो ॿुधायो त जीअं अॼुकल्ह जी जेका शाइरी आहे हलो ब्रेक जो बि टाइम थी वियो आहे मूंखे इशारो अची वियो आहे इहो सवाल मां तव्हां खां पोइ थी कयां ब्रेक खां पोइ जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था अचो सो स्टे विद अस टुट जावन
अली 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 दम अली 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 दम अली 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 दम अली 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 मौला। माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो प्यारो कलाम, वाह वाह। मुर्शिद लाल जी धमाल मेलो बजे पियो मुर्शिद लाल जो हाँ हाँ हाँ, सभु कंहिंजी सदा हूंदी आहे, सभिनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं कंदो, उन्हनि सदके असांजी हाज़िरी बि क़बूल कंदो इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। और शोभी भाई हमारी ही टीम का एक मेंबर, और आज उसकी बर्थडे है, तो महफिल भी और सारी चीज़ें भी साथ साथ चलती रहें तो सुठो लगंदो आहे। सेलिब्रेट करेंगे, उससे पहले हमें उसकी वो चीज़ें बतानी चाहिए कि बहुत छोटा सा आया किटियन में, और छोटा सा बिल्कुल, और बहुत जल्दी जिसे कहते हैं अपने काम में महारत हासिल की। उसके बाद इजाज़ भाई मतलब छोटी उम्र में बेहतरीन कैमरामैन, बेहतरीन डीओपी, और इतना दिमाग है कि मैं आइंदा उसे आगे डायरेक्शन फील्ड में भी देख रहा हूँ, क्योंकि जिस तरह वो टिकटॉक अपनी बनाते हैं, दूसरों की बनाते हैं, तो मैं ये भी देख रहा हूँ सारी क्वालिटीज़ मेरे इस छोटे से भाई में मौजूद है। आप क्या कहना चाहेंगे? नहीं नहीं, नो डाउट, इसमें कोई शक नहीं है कि नुमान बहुत छोटी उम्र में और बहुत जल्दी सीख गया, ऐं इन में को शक कोन्हे। मूंखे उमेद आहे त तव्हां नुमान खे सुञाणींदा हूंदा, हुनजा टिकटॉक काफ़ी वायरल थिया आहिनि। सो मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे नुमान। ऐं अॼु असांजे मतिलबु सेट ते कोन्हे को, पर तव्हांखे असां नेक तमन्नाऊं असांजी तव्हां सां गॾु आहिनि, दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। सो मां चाहींदसि तव्हां बि सभु मिली करे उनखे विश कयो। असां बि चवंदा उन ख़ुशी जे हिसाब सां अहिड़ो गीत ॿुधायो असां। हाँ बिल्कुल, ये अच्छी बात है, ये बड़ी अच्छी बात है। दिल जे वीराने के आबाद कयो तो, दिल जे वीराने के आबाद कयो तो, तू मुझो मां तुझो, तू मुझो मां तुझो इरशाद कयो तो, दिल जे वीराने के आबाद कयो तो, दिल जे वीराने के आबाद कयो तो, तू मुझो मां तुझो, तू मुझो मां तुझो इरशाद कयो तो, दिल जे वीराने के आबाद कयो तो, दिल जे वीराने के आबाद कयो तो। महबूब लाए महफिल सजाइया, महबूब लाए महफिल सजाइया, महबूब लाए महफिल सजाइया, शुक्राना लखवारी अज याद कयो तो, शुक्राना लखवारी अज याद कयो तो, तू मुझो मां तुझो, तू मुझो मां तुझो इरशाद कयो तो, दिल जे वीराने के आबाद कयो तो, दिल जे वीराने के आबाद कयो तो।
दम दम साईं सुन आज़म हो सूरत सुने सनम की दम दम साईं सुन आज़म दी पूजा इबादत का आज़ाद करो तो दी पूजा इबादत का आज़ाद करो तो ओ तुम मुझो माँ तुझो तुम मुझो माँ तुझो याद करो तो दिल के वीराने के आबाद करो तो दिल के वीराने के आबाद करो तो ओ सूफ में कंडो हटाई वहदत प्रेम प्यारो ओ सूफ में कंडो हटाई वहदत प्रेम प्यारो हिम फैज़ फकीरी असा दिल शाद करो तो हिम फैज़ फकीरी असा दिल शाद करो तो ओ तुम मुझो माँ तुझो ओ तुम मुझो माँ तुझो दिल शाद करो तो हिम दिल के वीराने के आबाद करो तो हिम दिल के वीराने के आबाद करो तो इमदाद खास खादिम बोलो गुलाम दर्जो इमदाद खास खादिम बोलो गुलाम दर्जो हाँ इमदाद खास खादिम बोलो गुलाम दर्जो ईशान शरफ शाही इमदाद करो तो ईशान शरफ शाही इमदाद करो तो ओ तुम मुझो माँ तुझो ओ तुम मुझो माँ तुझो इमदाद करो तो हिम दिल जे वीराने के आबाद 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 करो तो वाह 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 ज़बरदस्त मज़ो अची वियो ख़ुशी जी ॻाल्हि वरी ख़ुशी जो गीत सही ॻाल्हि आहे ऐं असांजो डायरेक्टर साहब एन डी शर्मा साहब ऐं साईं डी जी कल्चर डिपार्टमेंट जो असांजो साईं मोहतरम मुनवर मैसर साहब बि तमामु ई सुठो माना ॿुधंदो आहे कलाम इहो असांजो बाबा इमदाद साईं जन जी काफ़ी आपने अच्छे के ये वाला कलाम गा दिया मैं कह नहीं पा रहा था ना आपने कह दिया महिरबानी न वाक़ई ॾाढो प्यारो कलाम अच्छा मां ब्रेक खां पहिरियां जेको तव्हांसे सवाल करणु पई चाहियां वरी त ब्रेक न आहे न वरी त न आहे न हाँ ईअं न त वरी सवाल कयो वरी ब्रेक ब्रेक अची करो ही नहीं आंटी मेरे ख्याल में ब्रेक करो ही नहीं त मां इहो बि पुछां जी अॼुकल्ह जी शाइरी आहे जी भेण त तव्हां उहा बि अॼु ज़मानो ॾिसो सही न आहे ऐं हिकिड़ो दुकानु आहे जीअं उन ते वखर हर हुजे पोइ को ख़रीदार कहिड़ो को कहिड़ो पर हिकु सुठी शइ ॾे त सभु को वेंदो न बाबा ज़मानो आहे ज़माने सां बि हलणो आहे शादी में वञूं था त उते तक़रीबन के सूफ़ी ॿुधण वारा हूंदा आहिनि के अवामी ज़माने वारा कलाम बि ॿुधंदा आहिनि पोइ अहिड़ो ईअं बि न आउट न हुजनि सुठा कलाम आहिनि जेके अहिड़े हिसाब सां माण्हू ॿुधाईंदो ईअं उर्दू हा हा उर्दू सिराइकी सिंधी पश्तो सिस्टम हले पियो थो न महफ़िल में ॻाईंदा आहियूं छा हर कंहिंजी फरमाइश पूरी करणी आहे जेके असांखे ॿुधनि था ऐं असांखे पसंदि कनि था छो जो इहे ई अवाम आहे जेके असांजा परस्तार असांखे ॿुधनि था ग़रीब मोहबत ॾियनि था असां इन्हनि जा नौकर आहियूं वॾेरा माण्हू असांखे कोन घुराईंदा आहिनि जेके वॾा वॾा माण्हू आहिनि उहे फुकराई राग जा ई फनकारनि ते घटि नज़र हूंदी हुनजी पर असांखे घुराईंदा आहिनि फ़क़ीर ग़रीब गुरबा जेके ॿारहाड़ियुनि जा
शहर में बि जंहिंजी ग़रीब दिलि जेको हूंदी न उहो असांखे घुराईंदा आहिनि। सही तव्हां सही ॾिसंदो वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि इलाही, पर हुन में फ़नकार तव्हांखे माना को बि अहिड़ो मुश्किल सां को मिलंदो। पर हाणे शऊर अची वियो आहे जो सूफ़ी राग अलाह जी महिरबानी सां पसंदि कयो हा हाणे पसंदि कयो थो वञे। इलाही शादियुनि में हाणे असांखे घुराइनि था सूफ़ी। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी ऐं सुठी ॻाल्हि आहे। वॾियूं स्टेजूं जिते असां माना कोन वियासीं उते सूफ़ी राग सां माण्हू वञे थो। आहे सिलसिलो असुली आहे, सच थोरो आहे माना ॾुखियो न ईंदो गरो आहे पर ज़ाहिर थींदो साबित थींदी सच जी। कूड़ जी हमेशह पाड़ कान्हे का। सो अलाह ख़ैर करे, अलाह सही सभिनि खे ख़ुशि रखे। आमीन आमीन। हमेशह जेके बि रहो था पाण में मोहबत कयो, नफ़रतूं बिल्कुलु छॾियो, हर इंसान जी ख़िदमत कयो। हर बंदे में रब वसे थो न, तव्हां इंसानियत धारियो, इंसान ज़ात थी रहो, हर कंहिंजो ख़्यालु कयो। इंशाअल्लाह रब तव्हांजो ख़्यालु कंदो, तव्हां ॿिए जो भलो सोचींदो रब तव्हांजो भलो कंदो। बेशक बेशक को शक सूफ़िन बि इहो ई पंहिंजे ॿोली में पैगाम ॾिनो आहे जेको बि असां ॻाईंदा आहियूं त ही केरु अता जे थो अंदरि में पियो बोले, अलाह जे आवाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सौज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त थी वञे पोइ हा हो जाए ना, जब सुना ले तो हो जाए ना। सूफ़िन संदेश को साथ मरूरियान हेड़ो तेरान थियो पसी अदियत वली मोहम्मद मेर मजाम के बिरह ॾेखारियम भाण खिली उत खटियान कमद पातो कुर्ब जो सूफी लाकूफी कोन भाएस केर मजाई मजविड़े पधर नायस पेर वजनी साण सवेर थिए तनी जो वाहरू सूफीअ जो सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, सूफीअ जो सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे, सूफीअ जो सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, सूफीअ जो सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे। सूफीअ जी रमज़ रीत निराली आहे जग का, निराली आहे जग का, सूफीअ जी रमज़ रीत निराली आहे जग का, निराली आहे जग का, सूफीअ जी रमज़ रीत निराली आहे जग का, निराली आहे जग का, निराली आहे जग का। सूफीअ जे ॻुझे राज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे ॻुझे राज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। पंहिंजो तो है पंहिंजे पुनल यार के सजदो, हादी यार के सजदो, पंहिंजो तो है पंहिंजे पुनल यार के सजदो, हादी यार के सजदो, पंहिंजो तो है पंहिंजे पुनल यार के सजदो, हादी यार के सजदो, पुनल यार के सजदो, हिन नीह जी नमाज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन नीह जी नमाज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे,
इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ हर जाए तुझे हुस्न जो जलवो नजर में जलवो नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो नजर में जलवो नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो नजर में जलवो नजर में जलवो नजर में इन मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो आ इन मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो आ इन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ इन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आ इन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ इन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ ही केर अता जे तो अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले ही केर अता जे तो अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले ही केर अता जे तो अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले अंदर में पयो बोले ही केर अता जे तो अंदर में पयो बोले अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो इन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो इन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो सूफ़ीअ जे एर भेर के को मर्द परूड़े सूफ़ीअ जे एर भेर के को मर्द परूड़े कपेरीअ जे पेर के को मर्द परूड़े कपेरीअ जे पेर के को मर्द परूड़े मुंहिंजो फेवरेट कलाम आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे मुंहिंजे मुर्शिद जो कलाम आहे साईं मोहताला सिंधियुनि जो जोगदणी बादशाह ॾाढो प्यारो कलाम आहे माशाअल्लाह मज़ो अची वियो मां उहो ई मुल्क खे चवे मुंहिंजो फेवरेट कलाम आयो बसि तव्हां सोचियो त वरी उहो अची वियो न तव्हांजो इनाम थी वियो वॾी महिरबानी इहा ई ॻाल्हि आहे न बाबा दिलि सां हिकिड़ी का बि ॻाल्हि कंहिंखे यादि कबो त उहो बची वेंदो आहे न सही ॻाल्हि आहे ऐं ही सूफ़ीनिज़म जेको आहे इहे मतिलबु मां चवंदी आहियां त हर कंहिंजे वस जी ॻाल्हि बि कोन्हे न न हर कंहिंजे वस जी ॻाल्हि मार्फत खां सां रस्तो कोन मिलंदो बाबा जे केटीएन ते अचण जे लाइ बि को वठी ईंदो न डायरेक्ट त कोन ईंदो न माण्हू केटीएन ते मार्फत खां सवाइ हमेशह रस्तो न मिलंदो ईअं त इलाही माण्हू आहिनि असां सूफ़ी असां सूफ़ी असां सूफ़ी बाबा हाणे तव्हां सूफ़ीनिज़म ॾिसो सही अदा अलीगुल मलाह अदा सोराब वारा सभई ईंदा आहिनि दरगाह जोक शरीफ़ ते तव्हां ॾिसो सभई हाणे होॾा दुबई में बि शो हुयो शायदि उते बि साईं जन सां मिलिया हुआ वञी ऐं इलाही दरगाह जे अचण खां पोइ इलाही चेंजिंग अची वई आहे हुन में तव्हां छो जो उते मोहबत प्यारु मिलंदो आहे अहिड़ो जो कहिड़े बि दरवेश दरगाह ते तव्हां वेंदो न कहिड़ी बि दरगाह हुजे उते तव्हांखे इंसानियत जो दर्स मिलंदो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे बिल्कुलु हिते ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं जी बि बॉइज़ आहे वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था हुस्न तुझो ॾिसी सुणा ओ थियो दुनिया के आंसू का ॻाल्हि
कहूं दी जरूर जो मोहे विधि एंडी शर्मा के ओ जेड़ी तई मस्त जवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी वे यार कयूं प्यार छद वना वना ओ छद वना वना जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी ओ वे यार कयूं प्यार छद वना वना ओ छद वना वना जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी वे यार कयूं प्यार छद वना वना जड़ी थई मस्त जवानी तुझे मुझे प्यार जो आवेरी जमानो मेरी जमानो मेरी जमानो ओ तुझे मुझे प्यार जो आवेरी जमानो मेरी जमानो ओ करे वट प्यार छद हाणे बहानो जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी हवे यार कयूं प्यार छद वना वना ओ छद वना वना जड़ी थई मस्त जवानी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी वे यार कयूं प्यार छद वना वना छद वना वना जड़ी थई मस्त जवानी रही रंगा के रोजे वन्या वन्या कन वना वना कन शोभी वन्या वन्या कन ओ रही रहदा ते तिरोजे वना वना कने अल्लाह वन्या वन्या कन साईं वन्या वन्या कन ओ छद तकड़ तरसी पो मुझा जाने मन जड़ी थई मस्त जवानी जड़ी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी जड़ी रात सुहानी ए यार कयूं प्यार छद वना वना ओ छद वना वना जड़ी थई मस्त जवानी जड़ी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी जड़ी रात सुहानी वे यार कयूं प्यार छद वना वना छद वना वना जड़ी थई मस्त जवानी अफजल चवे हयातियते नाहे भरवसो ओ नाहे भरवसो नाहे भरवसो अफजल चवे हयातियते नाहे भरवसो नाहे भरवसो ओ खबर नाहे चाहतीए नाहे को पतो जड़ी थई मस्त जवान जड़ी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी जड़ी रात सुहानी ओ वे यार कयूं प्यार छद वना वना जड़ी थई मस्त जवानी जड़ी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी जड़ी रात सुहानी वे यार कयूं प्यार छद वना वना ओ छद वना वना जड़ी थई मस्त जवानी मजा आ गया वाकई मशहूर ज़माना गानो एवरग्रीन गानो है जलाल साहब जो जी जी बिल्कुल तव्हां जो उस्ताद भी रहे हैं बिल्कुल, माशाल्लाह सां असांजो दॿो हुयो बिल्कुलु मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद पर ही अहिड़ो उन्हनि जो गानो आहे जो मतिलबु इलाही फ़नकारनि ॻायो आहे जी, जी। इलाही फ़नकारनि ॻायो आहे बिल्कुलु पर जेको हिकिड़ो हुननि जो अंदाज़ हुयो न वरी उहा शइ तव्हां में नज़र अचे थी उहो बादशाह हुया न बेशक उन सही दिलि सां ॻाल्हि आहे। ॻायो न जेका दिलि सां शइ पेश कबी तो आहे वणंदी न
ये पंहिंजो साज़ आहे, सही बात। हिनखे दिलि सां रूह सां वॼाईंदासीं त सुकून ईंदो। बाक़ी फॉर्मेलिटी पूरी करणी खां पोइ हुनजो अॻे मोट थोड़ी मिलंदी न। उस्ताद जलाल आहे, जेको बि ॻायो अॼु ताईं ॾिसो उनजा कलाम सब फनकार ॻाइनि बि था, पर ओड़ो तो वरी केरु कोन थो ॻाए न। अभी तक गा रहे हैं रिमिक्स कर करके। हाँ अभी हाँ, तक 2 दफा तो रिमिक्स हुआ है। एक दफा तो और कितने लोगों ने कर लिया है इसको। हाँ, बहुत लोगों ने गाया है, लेकिन जो एक उनका अंदाज था, तो जो खैर जाहिर है। असल साज जो शोभी भाई ये है ना, जो हमारे सिंधी जो सकाफत है, इनके ऊपर जो ये चीज अच्छी लगती है ना, रंग इन्हीं का ही है असल में, इन कलामों में रंग इन्हीं का ही है। वाकई इन्हीं में ही अच्छे लगते हैं। एजाज भाई ने भी बहुत अच्छा गाया। एजाज भाई जुमा दिया, यकीन माने, मस्त कर दिया दुआ वाकई में। करे भाई, शोभी भाई दुआ करे। अजहर के थोड़ी खिला पे आई। अजहर ने जो राज चाहे। अज़हर के घर जी यादगिरी जी इलाही खिले पियो ऐं माशाअल्लाह डफली ॾाढी सुठी थो वॼाए। हाँ ज़बरदस्त माशाअल्लाह ऐं जेको माशाअल्लाह सां सुभान भाउ जेको आहे ढोलक बि ढोलक माशाअल्लाह तव्हांजे सभई शोभी भाई जो बनाई ये समझ फेवरेट ढोलकार भाई। कोई शक नहीं इसमें। और किरण ये जो देखे ना आप, ये रस्सी वाली ढोलक है, ये हर कोई नहीं बजाता है इसको, क्योंकि इसको बार बार हाँ ट्यून करना पड़ता है, मिलाना पड़ता है। इसको भी हाँ ये दुखी है तमाम भी। अजकल ता 100 घणो था वॼाइनि जी माण्हू। जी 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 वो एक जगह कर दिया हो वज़न ही कोन थो हिन ते ज़ोर थो लॻे खल्ला। बाकायदा बोले रिदम के किरण, बाकायदा बात करती है ये। हाँ, आपको तो हाँ, जाहिर है बात पता होगा करती इस है। चीज का। मैं तो बस देख देख के ही सीख रही हूँ। है एजाज भाई, साज बात करता है हमसे खुद। हाँ बिल्कुल सही, बिल्कुल ॿुधाइनि था साज़ लतीफ़ तंद वॼे थी, ख़बर पए थी। काफ़ी दोस्त ॾिसनि पिया असांजा, कराची खां भाऊ अलीगुल भट्टी ॾिसे पियो, मज़ार बबर ॾिसे पियो, महू किरियो, सॼी जेके संगत आहे। साईं मोहतरम मुनवर मैसर साहब, मुनवर मैसर साहब ऐं उनजो ड्राइवर आहे असांजो भाउ सिंगार अली मंगणार साहब, उहो बि ॾिसे पियो। अलाह साईं सलामत रखे सभिनि खे। तव्हांजो दुआऊं असांखे दुआ कयो, असांजे जेको KTN जो सथ आहे इनखे बि तव्हां दुआ कयो, छो तव्हांजे लाइ KTN हमेशह नवां प्रोग्राम नवां रंग खणी ईंदो आहे। दुआ कयो त इंशाल्लाह ईअं ई तव्हांखे नवां प्रोग्राम नवां रंग इंशाल्लाह KTN ते ई ॾिसण में ईंदा। KTN कशिश जेको असांजी पहचान आहे। ऐं असां हर वक़्तु दुआगू आहियूं साईं मोहतरम असलम काज़ी साहब ऐं अतार साहब काज़ी साहब जिन जा ख़ुशि हुजनि। मैडम साहब असांजी जेका आहे भेण उहा बि ख़ुशि हुजे। आमीन आमीन आमीन। दुआऊं अथनि। माशाअल्लाह सुठी बाक़ी ॻाल्हि सथ जेको आहे हीअ त असां त उहो ई दुआगू आहियूं। उमिरि दराज़ एॾी अलाए निगहबान, हर वक़्तु पंहिंजे सथ जे लाइ इहा दुआ हूंदी आहे। KTN जो जेको सथ आहे असांजो, साईं पीर अमजद बाबा, सादा काशिफ वाघाणी साहब आहे, अदा तनवीर साहब आहे, सभु हिकिड़े घर जा मेंबर आहिनि। वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे। इहे जेके बि नाला तव्हां हींअर आङुरियुनि ते ॻणाए छॾिया, ही उहे माण्हू आहिनि जिन खे असां डेली बेसिस ते ॾिसंदा आहियूं, मिलंदा आहियूं, उन्हनि सां ऑफिस में ईंदा आहियूं त सभिनि खां पहिरियां माशाअल्लाह जीअं तनवीर साहब थी वियो, काशिफ थी वियो, पीर साहब थी वियो, इन्हनि सां मुलाक़ात थींदी आहे, ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं यकीन कयो वाकई लॻंदो ई कोन्हे त कंहिं चैनल में आहियूं, कंहिं ऑफिस में आहियूं। पंहिंजा पान पंहिंजाइप आहे, लॻंदो आहे त ॼण पहिरें घर में ई वेठा। बिल्कुलु बिल्कुलु मोहबत ॾियूं था। ॾिस न मोहबत ॾिबी त उनजी मोट उहा ई मिलंदी। ॿिए खे इज़त ॾियणु आहे पाण खे इज़त ॾियणु। सही ॻाल्हि ॾिबी त अॻियां मोट उहा मिलंदी न। बिल्कुलु ईअं ई आहे। प्यार मोहबत हुनजो आहे, सभु को पोइ हिते ईंदो न बाबा। वाकई। ऐं जीअं मैडम थी वई असांजी माशाअल्लाह, हिन मैम जेका आहे असांजी अतर साहब थी वियो, माशाअल्लाह इन्हनि खे अलाह साईं ख़ुशि रखे, आबाद हुजनि। मतिलबु हिननि जे करे ही चैनल आहे, हिननि जे करे ही असां आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु असांखे उहा इज़त मिले थी, मिले थी, प्यार इज़त मिले मिले, थो, बिल्कुलु सही ॻाल्हि उहा आहे। पंहिंजाइप मिले थी त असांजी दिलि बि चवे थी त असां हिते दिलि वेठा ख़ुशि थिए थी न असांजी। हाणे बि ॾिसो जेकर बारिशनि में ॿोॾि मुतासिरनि जे लाइ जी KTN केॾो किरदारु अदा कयो। बिल्कुलु बिल्कुलु। न ते असांजा सियाना जेके वोट वठी विया वॾा उहे गुम थी विया, केरु ज़ाहिर ई कोन हो। पर इहो KTN चैनल हुयो असांजो जेको अतर साहब, मैडम हिना साहब, साईं मोहतरम असलम काज़ी साहब जन जी काशनि सां अदा काशिफ वाघाणी, साईं आमिर शाह, साईं पीर अमजद, जेके माना सभई जिथे गाॾियूं पियूं वञूं, ट्रकूं पियूं लाहिनि सामान जूं, ग़रीबनि सां गॾु। ऐं ॿेड़ियुनि में अहिड़ियूं अहिड़ियूं जॻहियुनि ते विया, असां पाण हुयासीं गॾु। ॿेड़ी कान्हे उहो तयूं आहिनि हिकिड़ो जंहिंमें गुड़ पचाईंदा आहिनि रस, जी 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 हाणे उहे त अहिड़ियूं ख़तरनाक आहिनि जो असां ॾिसो पिया उन में कैमराऊं खणी। ऐं जेके माण्हू वीचारा अंदरि हुया उन्हनि वटि पहुचणु वॾी मुश्किल जी ॻाल्हि हुई आहे।
त पाण ॾिठो हूंदो KTN ते हलियो KTN न्यूज़ ते सारे रास्ते बंद से ऐं त गॾु हुउसि हुते अदा काशिफ वारनि सां ॾिठो पिए सलाम आहे मुंहिंजो KTN जे सदके ऐं साईं मोहतरम अतर साहिबु ऐं मैडम असांजी अदी हिना ऐं साईं असलम काज़ी साहिबु ऐं जेको इहो सथे भाउ असांजो भाउ काशिफ आगाणी साईं आमिर शाह साईं पीर अमजद बाबा साईं जंत असांजे ज़िले नौशहर फिरोजान असां नंढड़ा थी साईं वारनि जी दरगाह ते साइकिलनि ते चढ़ी ॻाईंदा हुआसीं साईं नसीर साईं दरगाह साईं नसीर साईं जन जो पुट आहिनि साईं पीर अमजद छो जो घणनि खे ख़बर न आहे त साईं वारनि जी दरगाह आहे छो जो साईं जन हिते तक़रीबन कराची रहिया आहिनि जी 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 पर असां त होॾे साईं वारनि सां गॾु हूंदा आहियूं नंढड़ा हुआसीं उहो ई मोहबत प्यारु मिले थो अॼु ताईं बि असां साईं वारनि सां गॾु आहियूं माशाल्लाह अल्लाह से ख़ुशि माशाल्लाह रखेनि। सुठी ॻाल्हि आहे ऐं वाकई उहो वक़्तु ॾाढो ॾुखियो वक़्तु हुयो न सिर्फ़ु उन वक़्त में KTN साथ ॾिनो पर हूअं ई शुरू खां ई माशाल्लाह सां फलाही कम में अॻिते रहंदा अॻिते आहे आहिनि हमेशह KTN जो कदम अॻिते हा आहे सभिनि सभिनि खां खां सभ खां पहिरियों ऐं KTN चङी तरह यादि आहे इन जो सिर्फ़ु KTN न पर हर इंसान गवाह आहे जॾहिं ही मुश्किल वक़्तु आयो हुयो सभई इन इंतज़ार में हुया पर KTN अॻे, वाहिद हा, चैनल हुयो सबसे जंहिं पहले। इहो कदम खयो पहिरियों ऐं पहिरियों हिते कदम पहुता हा उन जॻहनि ते पहुता जिथे माण्हू वञी न पियो सघे बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे ऐं इलाही माण्हू दुआऊं कनि पिया इलाही दुआ ई खपे न बाबा दुआ आहे त बसि अलाह राज़ी आहे बेड़े पार बेशक हींअर तव्हांखे छा थो लॻे हींअर कुझु हालातनि में बहितरी आई आहे उन तरफ़ अदी महांग चोट ते आहे ऐं पाणी जा इलाइक़ा जा दादू वारो जा ख़ैर पूरे ॾींहुं पाणी अञा आहे असांजे ज़िले नौशहर में बि काफ़ी अञा जॻहनि ते पाणी बीठो आहे त हाणे अलाए छा ज़हरीले खां बि अलाए छा थी पियो हूंदो हाणे अलाए माना जेको हिकिड़ो मींहुं वारो पाणी जिथे भेण वसियो हो न भली 4 फुट खां 5 फुट ते उहो सुकी वियो हाणे जेको न हथरादो पाणी मथां पे आयो छॾियो अथनि हेॾे टपाए उहो पाणी नथो सुके पर अलाह जी कुदरत आहे छा आहे? उनखे कटवट बि कोन ॾिनो अथनि जो भेण निकिरी केरु करे वञे असांजा या छा? जिम चूंडियल ने मथां वोट वठी बसि पंहिंजो ॾाढा मज़ा वठनि था घुमणींदा घुमंदा फिरंदा ॿाहिरि मुल्क वरी इलेक्शन ईंदी वरी पोइ हथड़ो घुमाईंदा असां ग़रीब अवाम गुलाम बसि उहो ई सही था आहियूं चओ सही था चओ चवंदासीं साईं साहिबु अची वियो वाह इहा ई महिरबानी साहिब जी अची वियो पर हाणे साहिब जेके असांजा आहिनि पंहिंजो कंहिं वञिजो जेका तव्हां पोखे आयो न उहा लुड़ंदो असांजो मैसेज आहे तव्हांखे तंहिं करे तव्हां पंहिंजे इलाइक़े जा जेके बि असांजा MP MN हर इलाइक़े में उनखे गुज़ारिश आहे असांजी असांजा भाइर आहियो मोहसिन आहियो तव्हां अवाम जे करे आहियो ॾिस न असां फ़नकार बि अवाम जे करे आहियूं न जे अवाम असांखे न ॿुधे त असां कहिड़े कम जा आहियूं कम जा न आहियूं न सही ॻाल्हि आहे जेको असांजे चूंडियल निमाइंदो आहे उनखे असां वोट ॾेई अॻिते ऐवान ते आणूं था त उनजो उन ते फ़र्ज़ु आहे तूं ऐवान में अची आवाज़ु उथारे ऐं पंहिंजे तक जे अवाम सां मिले उन्हनि जा मसइला हल करे त इनशाला को तकलीफ़ ईंदी कान पोइ वोटनि जे लाइ वञे ई न हींअर इहो ई मां चवणु चाहींदसि पंहिंजी आवाम खे त बराए महिरबानी पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो सही इस्तेमालु कयो छो जो असांखे ख़बर न पवंदी आहे असां उन रो में बीठल हूंदा आहियूं जिथे सभई बीठल हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हीअ सही आहे ख़बर पवंदी आहे त हीअ माण्हू सही न आहे असां ग़लती कई वोट ॾेई करे पर बहितर इहो ई आहे त पंहिंजे वोट जो पंहिंजे हक़ जो सही इस्तेमालु कयो हाणे इहा उहा ॻाल्हि त रही कोन्हे त बसि जंहिंखे सॼी हिकिड़ी मेजॉरिटी वोट ॾिए थी त असां बि उनखे ई वोट ॾियूं ॾिसी सोची सम्झी पंहिंजी चूंड हींअर कयो अवाम खे फ़ैसिलो पाण खे करिणो आहे हींअर ॾिसण जेको हीउ पेट्रोल किथे पहुतो आहे सब्जियूं ॾिसो हर शइ माना ॿीण खटी ने चवण थी वई आहे बाबा ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल आहे के वीचारा फासियूं पिया ॾियनि पाण खे पिए आपघात पिया कनि ग़रीब गुरबत खां केॾे वञनि हाणे ॾिसो हीउ जेको टर्की में ज़लज़लो आयो शाम में जेको ज़लज़लो आयो सीरिया में जेको ज़लज़लो आयो टर्की जो प्राइम मिनिस्टर जी भेण जी उहो पंहिंजा उनजा पंहिंजा हालात तव्हां ॾिसो उहो पंहिंजी आवाम सां गॾु वेठल आहे ऐं उतां चुरे ई कोन थो चवे थो त जेसीं ताईं ही मुश्किलात जो वक़्तु आहे मां हिननि सां गॾु रहंदमि ऐं हुन इहो ई चयो आहे त जिते तव्हांखे वणे तव्हां रहो सॼो बंदोबस्तु करे ॾींदो अथनि ऐं रेंट कोन था वठनि फ्री ऑफ कॉस्ट ऐं हिकिड़े जेको आहे उनजो डिपार्टमेंटल स्टोर आहे वॾो मार्ट आहे उन सामान पैक करायो आहे उन फ्री में वञी सामान सॼो पंहिंजो उन माण्हुनि खे वञी ॾिनो आहे खाधे पीते जो ऐं हिते असां वटि पाकिस्तान में हींअर ई जेको आहे सामान जेको आहे न ज़ख़ीरो करणु शुरू करे छॾियो अथनि असां वटि रमज़ान जी आमद थींदी डबल ट्रिपल असां वटि रेट्स थी वेंदा आसमान सां ॻाल्हियूं कंदा हींअर ई ज़ख़ीरो करे छॾियो आहे माण्हुनि
असां ॿाहिरियुनि मुल्कनि में उते जेको आहे सेल्स लॻंदियूं आहिनि हिननि ॾींहंनि में, असां वटि उहे ई शयूं डबल ट्रिपल सेल थींदियूं आहिनि। इहा कोशिशि पोइ असां केॾांहुं अॻिते वेंदासीं भेण? भलाई जे लाइ कोन था ईमानदारी सोचूं कोन्हे न, न, हलाल कोन्हे, बेसिकली हलाल कोन था हलाल कोन कमायूं। थींदो त पोइ केॾां बरकत केॾां पवंदी? हक़ लाल जी रोज़ी बरकत पवंदी न भेण। उहा ई ॻाल्हि आहे न। सही बात अलाह हिदायत ॾींदो न सभई को हींअर सम्झी सघे थो, जेको बि हक़ लाल जो भले तव्हांजो 100 रुपया हुजे न उन में तव्हांजी बरकत पवंदी। हराम जो तव्हां वटि लख रुपया हुजे पर कंहिं कम जो ई न आहे। सही ॻाल्हि आहे। अहिड़ी बीमारी तव्हांखे लॻी वञे आई न पोइ कोविड छा हुयो, कोविड छा हुयो या कहिड़ी छा बीमारी कंदो? हुई? बिल्कुलु पोइ चवंदो किरोड़ ख़र्च कयां चाक थियां पर पोइ वटि अलाह जी मर्ज़ी आहे न। तॾहिं चयो त रब जी लठ बेआवाज़ आहे, बेशक केर बि हमेशह हेठां ई हलिजे, इंसान ज़ात जी ख़िदमत कयो। बेशक ज़िंदगी मुख़्तसिर आहे, ही हर शइ हिते पई हूंदी, केई आया केई विया, केरु खणी वियो। सही ॻाल्हि आहे। माण्हू मरी वेंदो पर किरदारु इंसान जो कोन मरंदो, जेका पोइ हिते छॾे वेंदो उहो नालो रहंदो क़यामत ताईं। बेशक सही ॻाल्हि आहे। वरी महिरबानी भाउ, तव्हां हिते आया ऐं वेंदे वेंदे तव्हां खां कोई प्यारो कलाम ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं ऐं मैसेजिस ॾियणु चाहींदव तव्हां? मैसेज असांजो भेण इहो ई आहे त नफ़रतूं, पहिरीं ॻाल्हि नफ़रत ख़तमु कयो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, मथां को बुखियो हुजे, कुझु हालात ख़राबु आहिनि न, जेके सरहंदी वारा पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु ज़रूरु रखो। नफ़रतूं बिल्कुलु छॾियो। सही बात तव्हां नफ़रतूं ख़तमु कंदो, अलाह साईं तव्हां ते राज़ी थी पवंदो, तव्हांजा रस्ता आसान थींदा ऐं रोज़ी रिज़्क़ में बरकत इंशाअल्लाह। ऐं नंढड़नि खे तालीम वधि मां वधि तालीम ॾियारियो, दीनी तालीम बि फस्ट नंबर ते। ऐं जेके दीनी तालीम सां गॾु असांजा हाफ़िज़ साईं आहिनि, उनमें गुज़ारिश आहे जेके ॿार नंढा क़ुर शरीफ़ पढ़ंदा उनखे माना ज़रूरु पढ़ाइनि त महिरबानी। बिल्कुलु ॿार पढ़े थो क़ुर शरीफ़, माना जी ख़बर न आहे पोइ कहिड़ी ख़बर, जॾहिं माना जी ख़बर हूंदी त ऑटोमेटिक सम्झी वेंदो न। सो असांजो इहो ई मैसेज आहे, नंढड़नि खे पढ़ायो, दीनी तालीम ॾियो ऐं पंहिंजे पढ़ण जे लाइ। बाक़ी फन आहे, रोज़ी आहे, रब ते आहे सो ॾींदो इंशाअल्लाह ताला। केरु बुख कोन मुंहुं आहे न को मरंदो ई सही। वॾी महिरबानी जी व्यूअर्स। त जीअं असां सां गॾु फ़क़ीर एजाज़ अली ख़ासि ख़िली साहब हिते मौजूदु आहिनि, मुर्क महबूब आहिनि, सुभान अली ढोलक ते आहिनि, अज़हर अली डफली ते आहिनि ऐं उस्ताद सलामत आहिनि हारमोनियम ते। सो तव्हां सभिनीनि जो बि मां शुक्रिया अदा करणु चाहींदमि जो तव्हां सभई हिते आया, ॾाढो सुठो लॻो तव्हां सभिनीनि सां कचहरी करे, कलाम ॿुधी करे ऐं इनशाअल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हांखे वरी बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू शोभी भाई, इंशाअल्लाह कल आपसे मुलाकात होगी। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे महफ़िल पसंदि ईंदी हूंदी। वक़्तु तमामु घटि रहिजी वियो आहे, इंशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं, तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। दुनिया सब दरिया को तारू तमी, हिकड़ी लहर लो भजी ॿियो आतश जो आड़ा, ओ सदके करे सा तरी वया हिन तार मां, नाले अल्लाह जे बेड़ो तार मुझला, नाले धड़ीअ जे बेड़ो तार मुझो, आया निदर में माणी, आया निदर में माणी, मुखे आधार तुझो, आधार तुझो, नाले अल्लाह जे बेड़ो तार मुझो, ओ नाले धड़ीअ जे बेड़ो तार मुझो, आया निदर निमाणी, आया निदर निमाणी, मुखे आधार तुझो, आधार तुझो, नाले अल्लाह जे बेड़ो तार मुझो, नाले धड़ीअ जे बेड़ो तार मुझो।
ॾाढी आहे तंगी दुनिया अल्लाह 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 ओ मुझे नक जा परवर तू धड़ी अडिया है तंगी दुनिया दुरंगी ॾाढी आहे तंगी दुनिया दुरंगी बिना धणीअ बहजे बिना धणीअ पजे कोने को माइट कहजो कमाइट कहजो नाले अलग जे बेड़ो तार मुंहिंजो अल्लाह नाले धरणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निदर निमाणी आया निदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो ॾाढो आहे सतायो दुनिया जी गर्दिश ॾाढो आहे सतायो दुनिया जी गर्दिश ॾाढो आहे सतायो दुनिया जी गर्दिश अमहड़ो मटायो मिटन ऐं माइटन मुहड़ो मटायो मिटन ऐं माइटन करो बाज़बानीअ ते कर बाज़बानीअ ते करो बाज़बानीअ ते कर बाज़बानीअ ते इहे ई सबर सहजो दिया सफर सहजो नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निदर निमाणी आया निदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो आधार तुंहिंजो नाले अलग जे बेड़ो तार मुंहिंजो नाले अल्लाह जे